ज़िले कश्मीर कंदकोट में बदमनी जो आज़ार रुकजी न सघियो। ज़िले कश्मीर कंदकोट में रात देर सां धाड़ेल नए आयल SSP कश्मीर के सलामी ॾींदे धाड़ेल रोडन ते निकिरी आया। कंदकोट लॻो C सेक्शन थाणे जी हद में धाड़ेल सरेआम रोडन ते निकिरी आया। इंडस साहिब मलीर वटि ईंदड़ वींदड़ गाॾियुनि ते फायरिंग करे फुर कई, जॾहिं त धाड़ेलनि ट्रक न बीहारण ते हथियारनि जा मुंहं खोले सिधियूं गोलियूं हणी ट्रक जे टायरनि खे बस्ट करे छॾियो। हथियारबंदनि ट्रक में सवार बिरोही बिरादरी के 3 नौजवाननि जहाज़ेब बिरोही, कदीर अहमद बिरोही ऐं मोहम्मद यासीन बिरोही खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे वरितो, जेके बलोचिस्तान जे इलाइक़े नोशकी जा रवासी ॿुधाया पिया वञनि। मिलियल ॼाण मूजिबि ॻोठाणनि हिक ॼणे खे अगवाकारुनि खां छॾाए वरितो। हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते 2 ॼणनि खे अगवा करे कचे तरफ़ खणी फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची धाड़ेलनि जो पीछो कयो, पर धाड़ेल फायरिंग कंदा फरार थी विया। जॾहिं त पुलिस ॾुआरनि जे पोयां वियल आहे। मक़ामी मीडिया मूजिबि ज़िले कश्मीर कंदकोट मां अगवा थियल मुग़विन जो अंग वधी 12 थी वियो आहे। होॾां ट्रकुनि वारनि ट्रकूं वाक़े वारे हंधि बीहारे रोड ब्लॉक करे वाक़े ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हयो आहे, जंहिं सबबि सिंध पंजाब ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं आहिनि। ज़िले सकर में SSP इरफान समूह जी तैनाती बाद SSP जी हिदायतुनि ते पुलिस बाइजी थाणे जी हद में स्नैप चेकिंग दौरान पुलिस ऐं ॾुआरनि जी मुबैना फायरिंग में पुलिस हिक घुरिबल ॾुआरी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार ॾुआरी खां मोटरसाइकिल, पिस्टल, मैगज़ीन ऐं गोलियूं हथ खयूं वियूं आहिनि। SSP सखर मूजिबि गिरफ़्तार ॾुआरी जी सुञाणप फरहान बुलो जे नाले सां थी आहे, जेको मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल आहे। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ वधीक जांच जारी आहे। दीनादीन ख़बर आहे घोसपुर मां कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां मुबैना तौरु अगवा थियल मुग़विन जी बाज़ियाबी लाइ सिंध सभा पार्टी जे अॻुवाणनि जो अब्दुल ख़ालिक उगाई, इनाम सिंधी, नसीबुल्ला खोसो, ख़ान मोहम्मद खोसो सिद्दीक़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड खणी करे शहर जे मेन नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां अगवा थी वियल मुग़विन जे वारसनि जे घरनि में कोरा मतल आहे, पर कश्मीर ज़िले पुलिस हिन वक़्त ताईं मुग़विन जी बाज़ियाबी लाइ के बि जोगा उपाउ न वठी सघी आहे, जंहिं सबबि समूरनि मुग़विन जे घरनि में कोरा मतल आहे। वधीक मुज़ाहिरीन IG सिंध खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे समूरनि मुग़विन खे बाज़ियाब कराए ॻणती ख़तमु कई वञे। ॿी सूरत में कराची खां कश्मीर ताईं सख़्त एहतिजाज